सिंध की तारीख़ ते तहक़ीक़ के सिलसिले में रुख सिंधी दोस्तनि साथियुनि भाउरनि भेनरुनि सां मुखातिब आहियां। सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। जिन भी दोस्तनि अञा सूदो असांजो चैनल सब्सक्राइब न कयो उन्हनि खे ॿीहर गुज़ारिश आहे त चैनल सब्सक्राइब कनि, दोस्तनि सां शेयर कनि, जीअं सिंध जी तारीख़ बाबति ही मालूमात जो सिलसिलो वधि खां वधि साथियुनि ताईं पहुची सके। पाण सिंध जे ज़ातियुनि बिरादरियुनि बाबति ॻाल्हि ॿोल कंदा रहिया आहियूं। ये सभु बिरादरियूं जेके सिंध में रहनि थियूं, सदियुनि खां सिंध में रहंदड़ आहिनि, उहे सभु सिंधी क़ौम जो हिसो आहिनि। इन्हनि बिरादरियुनि ज़ातियुनि गॾिजी करे सिंधी क़ौम जी तश्कील कई आहे। कुझु माण्हू ज़ातियुनि खे बि क़ौम करार ॾींदा आहिनि, जीअं चवंदा आहिनि त भई ही जूणी जा क़ौम, ही चांडिया क़ौम आहे, ही फलाणी क़ौम आहे। त इहे क़ौमूं न आहिनि, इहे सभु ज़ातियूं बिरादरियूं आहिनि। क़ौम सिर्फ़ु सिंधी आहे, माना सिंध में सिंधी क़ौम आहे, बाक़ी उन जूं बिरादरियूं ऐं ज़ातियूं आहिनि जिन गॾिजी करे हिन क़ौम खे तश्कील ॾिनो आहे। पाण अॼु जेको आहे सो हिकिड़ी अहम बिरादरी आहे सिंध जी, जखरो जाड़ी जो, उन बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। जखरो जाड़ी जो आहे जेको जाड़ी जा असल में समन जो पाड़ो आहे ऐं इहे ॼाम जूणे जे ॿिनि जाड़नि पुटनि जो औलाद आहिनि, जिन अॻिते हली सूमरनि जे दौर खां घणो अॻु त 9वीं सदी ईस्वीअ में सिंध जे ॾाखिणी सूबे जे हिकु भाङे कच्छ में पंहिंजी रियासत क़ाइमु कई हुई। माना ही जेके आहिनि जूणी जा जाड़ी जा जाम जूणे जो जेके औलाद आहिनि, इहे कच्छ, माना कच्छ उन वक़्तु सिंध जो हिसो हो। सिंध जो हिकिड़ो परगिणो हुयो, सूबो हुयो। उते हिननि पंहिंजी रियासत क़ाइमु कई, जेका 1947 ताईं क़ाइमु रही जाड़ीजनि जी। इहे जाड़ीजा माना मज़हबी हिसाब सां त हिंदू बि हुया, मुस्लमान बि हुया, ॿई मज़हब रखंदड़। ख़ासि करे जेका असां मौजूदा सिंध वारे पासे जाड़ीजा रहंदड़ आहिनि, उहे मुस्लमान आहिनि, जॾहिं त जाड़ीजा जेके कच्छ भुज काठियावाड़ तरफ़ रहंदड़ आहिनि, उहे उन्हनि जो मज़हब हिंदू आहे। पर आहिनि हिकिड़ी बिरादरी आहे, पाण में मिट माइट आहिनि। मज़हब तब्दील करण खां पोइ हुननि में जेको आहे सो इहा मज़हबी जेको आहे सो सुञाणप हुननि जी अलॻि अलॻि थी वई। हाणे जखरो जाड़ी जो जेका आहिनि उहे मां तव्हांखे ॿुधायां त समन जो हिकिड़ो पाड़ो आहे। हिन जखरो जेको आहे पाड़े में केतिरा ई सखी ऐं सूर्य पैदा थिया। अरिड़ा इंसान दिलेर माण्हू जेकी सदियुनि ताईं ॻाइबा रहिया। हुननि जी दिलेरी, बहादुरी, पंहिंजे वतन लाइ जान घोरण, पंहिंजे माण्हुनि लाइ जदोजहद करणु, उन्हनि जे सुख लाइ, उन्हनि जे ॾुख ख़िलाफ़ु उथी बीहण। इन करे ही सिंध जे लोक दास्ताननि जा हीरा बणिजी विया जखरा जाड़ी जा। ऐं अॼु बि अयामनि खां इहे ॻाइबा पिया अचनि। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि हिननि खे ॻायो आहे। जखरो जसखरो ॿिया मिड़ेई मल, जखरो जसखरो। हाणे जाड़ी जन समन मां वरी केतिरा जखरा पैदा थिया, जिन जी सखा जी साराह सिंध जे क्लासिकल शाइरी में मौजूदु आहे। लतीफ़ साईं बि जखरे जे किरदार खे ॻायो आहे पंहिंजी शाइरीअ में त ॾमिरे तॾे परचे त पाट भरे, जादम जखरे खे ॿई चङियूं चित में। हुन जखरो जेको जाड़ी जो आहे सिंध जो इतिहास जो अमर किरदारु आहे, जेको हिकु सखी ॼाम हुयो। ऐं ही जेका आहे सा वरी हिकिड़ी ख़ुदि ज़ात बि बणिजी वई। उनजो जेको पोयर हुया उन्हनि पाण खे जखरो जाड़ी जो सॾणु लॻा। माना ही ज़ात बि हुई ऐं हिकिड़ो सिंध दोस्त किरदार बि हुयो जखरो जाड़ी जो। जखरनि जे हवाले सां त माना जखरो जेको हो ॻायो वेंदो हो, उहो हिकिड़ो अहम सिंध जे तारीख़ जो वॾो किरदारु हुयो। सखी हुई, सखावत जे लिहाज़ खां पंहिंजे इलाइक़े में मशहूरु हुयो। अवां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त।